जी बिल्कुलु दोस्तो साथियो, अॼु असां सां गॾु असांजो प्यारो दोस्त जेको सोशल मीडिया ते घणो मशहूरु तव्हां ॾिठो हूंदो, हिकु ग़रीब मुस्तहिक आहे ऐं उनजो नालो आहे ख़ुदा बख़्श खोखर। असां सां गॾु आहे ऐं अॼु जेको आहे सो अञा असां पुछंदासीं ख़ुदा बख़्श खोखर साहब खां, तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधायो, तव्हां कहिड़ियूं ॾुख तकलीफ़ूं तव्हांजी ज़िंदगी में आहिनि ऐं तव्हां जेको आहे सो हिकिड़ा डिसेबल आहियो, नाबीना आहियो, पोइ बि तव्हां खां चङा भला बि जेको आहे सो पिननि था ऐं तव्हां पोइ बि जेको आहे सो पंहिंजे हिकिड़ो पोरियत कयो पिया, त इन जी छा वजह आहे? अगरि तव्हां घर वियो कंहिं मस्जिद में वियो त बि वेही सघो पिया, पोइ बि तव्हां हीउ जेको आहे सो शहरनि में तकलीफ़ूं कयो पिया, इहो छाजे करे? जी 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 नाज़रीन, मां इन करे त मां माज़ूर अखियुनि खां बिल्कुलु आहियां त मां पंहिंजो असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको आहे सो हदीस आहे त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोरियो करे ऐं तो असांखे सेखारियो त वञी जेको आहे महिनत मज़ूरी करे खाओ। बिल्कुलु मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बचड़ा आहिनि, उन जे करे मां त चवां थो त तव्हां खां मां वेठो हुजां, पर हींअर 40 साल उमिरि थी वई आहे, नंढड़ा नंढड़ा बचड़ा आहिनि, उन्हनि जे बचड़नि जे करे ही मां जेको आहे सो सुर्फ़ी टेबलेट या पोणी दाल लाई वग़ैरह दाल जेको भाई कुझु खपाए बच्चनि जो गुज़र सफ़र कयां थो। जी ख़ुदा बख़्श, तव्हां जेको आहे सो किथे वेठा आहियो? तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे? जी तालको केन शाह आहे, ॻोठु वसाई मीर मोहम्मद खोखर जे नाले सां ॻोठु आहे, असां उते वेठा आहियूं। तव्हांखे भला डिसेबल कार्ड या जेको माज़ूरी कार्ड या मुख़्तलिफ़ जेको आहे तव्हांजे लाइ हिकिड़ा फंड हूंदा आहिनि, तव्हांखे उहे मिलंदा आहिनि? उहो कार्ड मुंहिंजो ठारायो, मालिकनि ठारायो, पर उन में हीअ हथ जो धकु ॼाणायूं, माज़ूर जेको सो न ॼाणायूं, जेको आहे माज़ूरी जो माना छाजे करे? बसि थी सघे उन्हनि खां यादगिरी लही वई हुजे। तव्हांखे पोइ कंहिं न ॿुधायो त तव्हांजे फंड बि ईंदा आहिनि, तव्हांखे नौकरियूं बि मिलंदियूं आहिनि? उहो त ॿुधायो, पर हाणे अनपढ़ माण्हू छा करे, माण्हू जेको छा करे सघंदो। तव्हां कोशिशि न कई आहे त तव्हां? कोशिशि हाणे कहिड़ी कंदासीं? कोशिशि जेको आहे असांजे को अखि खणी निहारे ई कोन थो, ॼण असांखां वधीक हो ई जेको आहे अंधा आहिनि, अंधनि खां वधीक। तव्हां पंहिंजी ज़िंदगी मां मुतमिन आहियो? जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह, रब जी रज़ा ते मुतमिन आहियूं। बिल्कुलु अलाह साईं जे नाम तो सदको वञा, पंहिंजे रब साईं रोज़ी ॾिनी आहे, शुक्र आहे, पर बहितर जेको आहे सो मदद करण वारो अहिड़ो को बि कोन्हे को, न सरकार जे तरफ़ां को जॻह ठही थी मिले, न छा असां वटि जॻह बि कोन्हे का, जेको आहे सो ॿिए घर में जेको आहे सो रहंदो आहियां। 2010 में तव्हां सोशल मीडिया ते मशहूरु थियव, तव्हांजो हिकिड़ो मतिलबु त मशहूरु थियो, उन खां पोइ 2022 जी ॿोॾि भाई, ॿई ॿोॾियुनि में तव्हां ॿुढा आहियो, तव्हांजो सर्वे वग़ैरह घर वग़ैरह तव्हांजो ठहियलु आहे? न असांजो सर्वे घर कोन करियां, असांजे पूरी जेको आहे सो ॻोठ जो ई कोन करियां, त मुंहिंजो केॾो कंदा ग़रीब जो। छाजे करे? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां जेको आहे एॾा मशहूरु माण्हू थी, कंहिंखां तव्हां माना त हिकिड़ो फंड या को घर ॿार बि तव्हां न वठी सघिया, छाजे करे? न बसि जेको आहे सो रुॻो चवंदा बाबा ग़रीबनि जे लाइ आहे कोन, हे अमीरनि जे लाइ, हुननि जे जेको आहे सो माना अमीरनि जा जेके आहिनि जेको आहे सो उन्हनि जे लाइ आहे। जी तव्हां 2010 में कुझु तव्हांजो मशहूरु थियो तो थोरो तव्हां गुनगुनाए ॿुधाईंदो? जी ऑफिसर को हाणे मौला, नौकिरी का ॾार मौला। इहो तव्हां छो चयो? तव्हां इहो छाजे करे? इहो बसि मुफ़्त में हिकिड़ो ॾुख खां ठाहियोसीं त मन को अहिड़ो ईमानदार को सचो ऑफिसर अचे, पर ॾिसां थो त अहिड़ो को अञा सचो ऑफिसर आहे कोन, जेको थो चए रुॻो करप्शन, रुॻो राशि। थोरो असांखे तव्हां इन ॿोल ॿुधायो। ऑफिसर को हाणे मौला, नौकरी का जार मौला, कोई न तो को लिफ्ट कराए, माल मिस्कीननि जो खराए, रोडनि या मां पैसा खावां, डाल्टा गिह या डबा खपायां, अटे चांवर जूं बोरियूं खपायां, यतीमनि जो माल ज़ोरी फवायां, परे परे खां पुलिस घुरायां, ग़रीबनि खे बदिरायां, कूड़ सचा फार्मनि ते ठप हणायां, मिलियल सरकारी नलका खपायां, माज़ूरनि जूं साइकिलूं खपायां। ख़ुदा बख़्श, तव्हांजी का अहिड़ी का ख़्वाहिश जेकी तव्हांजी दिलि में हुजे, उमेद हुजे, जेके जॾहिं पूरी न थी हुजे? उमेद ख़्वाहिश इहा ई आहे त दुआ करी आहे त रब मदीने वारे साईं जी ज़ियारत नसीब करे।
तड़प आहे, उमेदु आहे, ख़्वाहिश इहा ई आहे। पास बि ठहियलु आहे, हिकिड़ी पास ख़तमु थी वई, ॿी पास वरी रमज़ान शरीफ़ में ठहिरायो आहे, ॿियो टियों साल पास की ईंदो हूंदो। जेको आहे उमेदु आहे, इहा ई ख़्वाहिश मुंहिंजी इहा ई आहे। अहिड़ो को सखी वानो रब करीम जो अचे, महबूब जो उमती, अहिड़ो को प्यारो बानो रब मोकिले, को फ़रिश्तो करे त मूंखे मदीने वारे साईं जी ज़ियारत कराए। इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे, आख़िरी ख़्वाहिश मुंहिंजी इहा ई आहे। अलाह उन्हनि जे बचन खे आबाद कंदो। उहा मुंहिंजी ख़्वाहिश इहा ई आहे। त ॿियो हिकिड़ो सेवण शरीफ़ में सौ देग लाहींदो आहे मंगी साहिबु, फ़क़ीर मनताज अली मंगी हैदराबाद रहंदो आहे हींअर। माह परे जुमे ते दरगाह कलंदर शहबाज़ जो गादी नशीन आहे, मैनेजर आहे। मां उन खे बि गुज़ारिश कयां थो, माना उहो जेकर मुंहिंजा इहे लफ़्ज़ ॿुधी मूं मिसकिन खे मदीने वारे साईं जी ज़ियारत कराए। अलाह पूरे महबूब जी उम्मतनि खे आबाद करे, उन फ़क़ीर मनताज मंगीअ खे बि रब आबाद करे, ऐं तव्हां प्रेस वारनि खे बि रब साईं आबाद करे बचन समेत। तव्हां मतिलबु तव्हांजी ख़्वाहिश इहा, आख़िरी ख़्वाहिश इहा ई आहे त जेको आहे सो तव्हांजे लाइ घर बि ठहे, त लाज़मी आहे जीअण जे लाइ जेको आहे सो सर्दियूं ईंदियूं या तव्हांजा नंढड़ा बछड़ा आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो अजो खपे। ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हांजी हिकिड़ी तड़प ऐं हिकिड़ी जुस्तजू ऐं आख़िरी ख़्वाहिश जेकी आहे ख़ुदा बख़्श जी आहे त मूंखे को जेको आहे सो उमिरो कराए या हज कराए। ऐं मूंखे खोड़ चवंदा आहिनि, पास ठहियल आहे, मूंखे चवंदा हे अंधो आहे, हे नाबीना आहे, हे जॾो आहे, हे फंटर खपण वारो आहे, हे काॾो मदीने में थो। उमेदु आहे त को न को रब साईं अहिड़ो को बानो घुराईंदो पंहिंजो, जेको मूं मिसकीन जी मदद करे ऐं मूंखे मुस्तफ़ा जी इंशाअल्लाह ख़ुदा बख़्श को न को अहिड़ो सखी बानो मर्द मुजाहिद ही वीडियो तव्हांजो ॾिसंदो। ऐं इंशाअल्लाह हिन असां तव्हांजो नंबर बि जेको आहे सो ॾींदासीं। तव्हांजो जेज़ कैश अकाउंट ठहियलु आहे? उहो नंबर ठहियलु मुंहिंजो कोन्हे को, बाक़ी मुंहिंजो नंबर मोबाइल जो आहे 0303 395 268। वरी ॿुधायो, आस्ते ॿुधायो थोरो। 0303 जी 395 जी 268। नाज़रीन तव्हां ख़ुदा बख़्श जो नंबर ॿुधो, इन ते तव्हां कॉन्टेक्ट करे सघोसि था ऐं जेकी तव्हांखे मदद करणी आहे उहा तव्हां मदद बि करे सघोसि था। अगरि कोई अहिड़ो मर्द मुजाहिद हिन जी जॻह जेको आहे सो हाणे पूरी आहे, उहो हिन जी जॻह में जेको आहे सो कुझु हिसो गाडर थिया, सिरूं थियूं, जेको कुझु मटीरियल जेको आहे सो ॾियणु चाहे, तॾहिं बि इन नंबर ते हिन सां कॉन्टेक्ट करे। अगरि कोई अहिड़ो मर्द मुजाहिद आहे जेको पंहिंजे वॾनि जे सदके या जेको आहे सो हिन फ़क़ीर जी तड़प ॾिसी करे ऐं हिन खे जेको आहे सो उमिरि ते हज ते मोकिले, तॾहिं बि जेको आहे सो हिन फ़क़ीर जो इहो नंबर अथव, हिन जी इहा ख़्वाहिश आहे। ऐं जेको आहे सो आख़िर में जेको आहे सो ख़ुदा बख़्श तव्हां खां असां जेको आहे सो मदीने वारी सरकार जी सलाह ॿुधंदासीं। ऐं असां बि ॾिसणु चाहियूं था, नाज़रीन बि ॾिसणु चाहिनि था त तव्हांजी दिलि में केतिरी मदीने वारे जे लाइ तड़प आहे। जी मुल्क मदीनो पारदेसिया, मुल्क मदीनो पारदेसिया, सारी हो मेरे सारिंदे, गुंबज़ जो मीनार देसिया, सारी ओ मेरे सारिंदे। हर हिक मुल्क में पंजी दया, मगर मदीनो औरों का शया, शहरन जो सिंगार ॾिसिया, पिरियुनि जो भलो पार ॾिसिया, सारी ओ मेरे सारी दे, गुंबज़ जो मीनार ॾिसिया, सारी ओ मेरे सारी दे। मुल्कों में ठोई माण्हू भलारा, जाते रहनि था भागने वारा, तने पिरियुनि जो भलो पार ॾिसी आ, दिलबर जो दीदार करे आ, सारी ओ मेरे सारींदे, गुंबज़ जो मीनार ॾिसी आ, सारी ओ मेरे सारींदे। अर्ज़ असां सभिनी जो आहे, मौला मदीनो शाल ॾेखारे, अर्ज़ चने मुश्ताक़ जो आहे, मौला मदीनो शाल ॾेखारे, ख़ुशबू अतर सुरहान ॾिसी आ, सारी ओ मेरे सारींदे, गुंबज़ जो मीनार ॾिसी आ, सारी ओ मेरे सारींदे। अञा ख़ुदा बख़्श मज़ो न आयो, अञा कुझु को दिलि जी तड़प है उते पहुच पखी पर साहे,
जिथे मिठड़ो मोहम्मद आहे ओ जिथे सुहिणो मोहम्मद आहे सुभान अल्लाह ओ जिथे हू जाऊ कारा सुभान अल्लाह उते निर्मल नूरी नज़ारा उते निर्मल नूरी नज़ारा जिथे पाक पैगंबर आए उते पच पखी परसाए जिथे रहमत रब तो लाए सुभान अल्लाह उते पच पखी परसाए जिथे जन्नत बादियूं जादियूं उते लव जवनी के लादियूं सुभान अल्लाह हो जिथे रहमत रब तो लाए उते पच पखी परसाए पर ज़म साण पुसाए सिर रोज़े साण गसाए है जिथे फैज़ नबी सही विराए उते पच पखी परसाए वञो दिल जी कूजोमी थी सुगुणे जे दर जी सलामी कजाए अर्ज़ हिन हड़नी जो ठाए कजाए अर्ज़ सलीम जो ठाए जिथे मिठड़ो मोहम्मद आहे ख़ुदा बख़्शे उते छा जो फैज़ थो विरहाइजे भला उते मदीने वारे घोट जो फैज़ विरहाइबो आहे रहमत विरहाइबी उहो आहे तो ॾिठो आहे कॾहिं ख़्वाब में कॾहिं को तो ॾिठो आहे दिलि जी नज़रुनि सां तड़प उहा ॾिठी आहे तो कॾहिं जी हा उहा असांखे नाज़रीन ॿुधणु चाहींदा उन्हनि खे ॿुधाए बसि उहो मां दिलबर जो दीदार मां निंड में कयो आहे अहिड़ो को ॾिसंदो आहियां त हिकिड़ो को अहिड़ो माण्हू आहे का अहिड़ी औरत आहे जेका हुनजो हथु छॾाइजी थो वञे वरी उहो हमराह पकिड़े थो वरी उहो औरत थी पकिड़े पोइ जाॾे मां हुननि जो हथु छॾाए वञा थो पोइ मूंखे काॾे छॾनि कोन था पोइ मूंखे ॿुधाइनि था त साईं हाफ़िज़ हे मदीने वारे साईं जो रोज़ो अथई हे महबूब जे मके शरीफ़ में जेको काबो आहे तवाफ़ कंदा आहिनि हे उहो आहे हे असवद पथर आहे हिजरी असवद आहे हिनखे चुमियूं ॾे पोइ अलाह हर मुस्लमान खे नसीबु कंदो उन जे सदिके तव्हां ई असांखे नसीबु कंदो नाज़रीन जे लाइ तव्हां दुआ का घुरो त जिन जूं बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद मिले जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़गार मिले जेके जेको आहे सो जेको आहे कर्ज़दार आहिनि उन्हनि जा कर्ज़ माफ़ु थियनि उन्हनि जे लाइ का दुआ घुरो अल्लाहुम्मा अंता सलाम व मनका सलाम व अलैका यरजु सलाम हय्यना रब्बना बिस्सलाम दारक दारुस्सलाम तबारक रब्बना व तआला तअज़्ज़म करम या ज़ुल जलाल वल इकराम मुंहिंजा मौला कर्ज़ वारनि जा कर्ज़ दूर फरमाए मर्द वारनि जा मर्द दूर फरमाए तकलीफ़ुनि वारनि जूं तकलीफ़ूं दूर फरमाए मौला करीम सभिनि जा बेड़ा पार फरमाए मौला करीम महबूब मदीने वारे आका जी असां सभिनि खे महबूब जी उम्मत खे ज़ियारत फरमाए उन्हनि जे सदिके मूं ग़रीब मिसकीन बेकार खे ज़ियारत फरमाए मुंहिंजा मौला करीम असां सभिनि जूं हाज़िरियूं पंहिंजे बारगाह में क़बूल ई मक़बूल फरमाए हिन अदे जूं हाज़िरियूं क़बूल फरमाए मुंहिंजा मौला उहे कम करा जंहिंमें तू राज़ी तुंहिंजो मदीने वारो घोटु राज़ी बे औलादनि खे साल औलाद फरमाए नरीना औलाद फरमाए जेके इस्पतालनि में घरनि में बीमार तन खे शफ़ा था फरमाए रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यतिना क़ुर्रता अय्युन वजअलना लिल-मुत्तक़ीना इमामा बेबरकत रहमत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी बरहक नबी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लम तस्लीमा लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला मौलाना मुहम्मद व आलिहि वसहबिहि अजमईन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जी बिल्कुलु दोस्तो साथियो तव्हां ख़ुदा बख़्श जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ख़ुदा बख़्श खे काफ़ी शयुनि जी ज़रूरत आहे हिनखे अझे जी बि ज़रूरत आहे हिनखे जेको आहे सो रोज़गार त जहिड़ो तहिड़ो करे पियो पर वॾे में वॾी हिन जी ख़्वाहिश इहा आहे त मां मदीने सरकार जो वञी दीदार जो शरफ़ अता फ़रमायां ऐं सेवण में को दोस्त आहे उनखे बि हिन इल्तिजा रखी आहे ऐं मुंहिंजी जेकी ख़ासि इल्तिजा आहे मां पंहिंजे ॾिसंदड़नि खे जिते जिते वीडियो दोस्त ॾिसनि पिया
उन्हनि खे हिकिड़ी इल्तिजा आहे त हिन ग़रीब खे जेको आहे सो महिरबानी करे मदीने सरकार जो हिकिड़ी तड़प हिन जे दिलि में आहे, हिन जी अखियुनि जी नाबीना त हिकिड़ी ऊंदहि आहे, पर हिन जी जेको आहे सो दिलि जी जेकी रोशनी जितां ही ॾिसे पियो हिन जी उहा शइ रोशन आहे। तव्हां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिन तव्हांजे लाइ दुआऊं बि कयूं आहिनि ऐं जेको आहे सो मां उन्हनि माण्हुनि खे इल्तिजा कंदुसि त पंहिंजो ख़्यालु त हर माण्हू कंदो आयो, पर तव्हां उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु कयो, अहिड़नि अहिड़नि माण्हुनि जो ख़्यालु कयो जिन जो ख़्यालु रखण वारो हिन दुनिया में ख़ुदा ताला खां सवाइ ॿियो केरु बि कोन्हे। हिन जो जेको आहे मालिक जेको आहे सो असांजो ॿिन्ही जहाननि जो सरदार जेको आहे सो उहो ई हिननि जो जेको आहे शिफ़ाअत जो ज़ामिन आहे ऐं हीअ उन जा ई जेको आहे सो प्यारा बाना आहिनि ऐं उन खे ई वणंदा हुया ऐं असांखे बि उन जी हिकिड़ी निस्बत रखी अहिड़नि प्यारनि बाननि खे जेको आहे सो हिननि जो जेको आहे सो हर शइ जो ख़्यालु लटे जो अझे जो ऐं ख़्यालु ॿियो त कयूं, पर हिननि खे अगरि विहारे हिन जी सहता कयूं, हिननि खे पाणी पीआरियूं, हिननि खे मोहबत ॾियूं, हिननि खे जेको आहे हिन जूं थोरी घणियूं जेको तव्हां खां थी सघे हिननि जी ज़रूरतूं पूरियूं कयूं त हिननि जी दिलि राज़ी थींदी। हिननि जी दिलि राज़ी थींदी त मदीने वारो सरकार राज़ी थी पवंदो ऐं मदीने वारो सरकार राज़ी त ख़ुदा ताला राज़ी। त पोइ हाणे असां बि जेको आहे सो असां ते बि जेको आहे अलाह ताला राज़ी थी पवंदो। ॿिन्ही जहाननि जे सरदार अगरि राज़ी थी पियो त असांजी ज़िंदगी ठही वेंदी। इन ई जेको आहे सो जेको आहे सो इहे ई लफ़्ज़ चई ऐं तव्हां खां असां इजाज़त वठंदासीं त अगरि का ग़लती हिन वीडियो में थी आहे, ॻाल्हाइण में का थी आहे, मूंखां थी आहे या ख़ुदा बख़्श खां थी आहे, उन जे हिसाब सां असांखे माफ़ु कंदा।